ऐं सकाफ़ती मलाखड़ो कोठायो। मलाखड़े में सिंध बलोचिस्तान जे भलोड़ मल पहलवाननि हिस्सो वठी ज़ोर आज़माई कई। जॾहिं त मलाखड़े में मौजूदु मशहूरु मल पहलवाननि जो चवणो त सिंध टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां 5 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जी भरपूर नमूने आजा कयूं था। सिंध टीवी न्यूज़ सदाईं सिंध जे मज़लूम अवाम जो आवाज़ एला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। उन दौरान उते मौजूदु मल पहलवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं असांजी पुराणी सकाफ़त आहे उहा तमामु ख़तमु थी वई। हाणे नौजवान तबिको ॾिसो किथे पहुतो। ऑफिस हुजे, पहलवाननि जो को तदारक हुजे, छा थो थिए? कुझु कोन थो थिए। सिंध सरकार के खपे सकाफ़त खाते कि सिंध जे मल पहलवान जी मदद करे, इन्हनि खे रोज़गार ॾे, इन्हनि खे नौकरियूं ॾे। जिथे जिथे सिंधी जो इहो कल्चर जो सिलसिलो उते मलाखड़ो बि थियो वञे त तमामु बहितरीनु रहंदो। सिंध जी जेका क़ौमी रांदि आहे उहो असांजो सिंध जो जेको मलाखड़ो आहे उहो बि उन सिंध टोपी अजरक सां गॾु ऐं उअं ई मशहूरु आहे जीअं सकाफ़त मशहूरु। असां मलनि जो को जेको आहे सो गवर्नमेंट कोन थी असांजो क़दुरु करे। असांजा केतिरा पहलवान बीमार पिया आहिनि ऐं रिटायर थी विया आहिनि, उन्हनि खे गवर्नमेंट का सपोर्ट नथी करे, न फंड थी ॾे। ऐं हुकूमत सां बि अपील कंदो त भला पहलवाननि जीअं असांजे उस्ताद वाहिद मीर अली अहिड़ा पहलवान रुस्तुम सिंध में आहिनि ऐं उन्हनि खे अहिड़े नौजवाननि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं पहलवाननि जी सार लही वञे। कैमरामैन राशिद नवाज़ मंगलार सां गॾु इम्तियाज़ मंगलार, सिंध टीवी न्यूज़, थाणो बुला खान।